अॻे चकर बि ईअं ई 2 ॾींहं गायब थी वियो। जॾहिं वठी आयासीं त 2 ॾींहंनि खां बुखियो हुयो, न कुझु खाधो हुई न कुझु पीतो हुआई। हा खेरी, माण्हुनि मां ख़ुदा तरसती निकिरी वई आहे, कंहिंखे बि कंहिंजो अहसास कोन्हे। इहो बि कोन था सोचनि त वेचारे जो दिमाग़ कमु कोन थो करे। 2-3 गिरह मानीअ जा खारायूंसि। चाचा माण्हू वॾा ज़ालिम ते ज़ालिम, सभु मुंहुं जहिड़ा ग़रीब न आहिनि। ख़बर नाहे राणो हिन वक़्तु किथे हूंदो। अलाए मानी खाधी हूंदई, अलाए न, अलाए के पाणी ॾिनो हूंदुसि, अलाए न, अलाए मुंहिंजो बच्चो बुख ते हूंदो, का ख़बर कोन्हे का। बुख ॾुख जो पको आहे खेरी, तूं हुन लाइ परेशान न थी। ख़ुदा कंदो सुबुह जो घर मोटी ईंदो। जॾहिं रबन हिते हुयो त मीरा ऐं राणो सॼो ॾींहुं रबन खे चंबड़ियो वतंदा हुआ ऐं रबन हिकु पल बि पाण खां परे न कंदो हो राणे खे। तोड़े जो राणो चरियो थी वियो न, पोइ बि रबन खे सुञाणींदो हो। चाची, पोइ रबन राणे खे पाण सां गॾु छो न वठी वियो? अबा, हिकु त असां वटि एतिरा पैसा कोन हुआ, ॿियो जेकॾहिं रबन हिन खे वठी वञे हा त रबन हिन खे संभाले हा या मीरा खे संभाले हा। ख़ुदा कंदो मीरा जल्द ठीक थी घर पहुची वेंदी, पोइ रबन राणे खे वठी वेंदो इलाज लाइ। हा सावण, मालिक साईं भलाई कंदो, असांजे घर में ॿीहर खुशियूं मोटी ईंदियूं। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।